फिर तुम हुए, तुमसे तू कौन वहाँ हो गए। दोस्तों के तो साथ अरे जी को तू पे करेगा आप आपसे अंदाज लगा तो वो खुश नसीब और इन्हें जी उनके तो कैसी गला है मुझे नहीं दूंगा कौन मेरा मेरा दर्द जो कर रहा है बच्चे मेरा चिंबड़े पे वजह तू के का वाली छोटी लगे सियाणी सियाणी बैठी का मानू यो वाकई जे कोन थोड़ो इहो तू साईं वडो हुन माइंड कयो पर तो छो माइंड कयो थी वई कंहिंखे इनके चुप थी वई सपा हिनखे हे छा चए जो हे जज खां पोइ हिन जी कुर्सी आ जा भला बाबा हिनखे छो चवंदी छा जो सही है तू न छा माना जो सही है कहिड़ो तू छा जो सही है हिते सिफत पोइ सिफ़त आहे त पोइ सिफ़त बि त आहे न सिफ़त पोइ तूं बि त उस्ताद अहमद आहे न केर जो सिफत मां सिफात तो हर पे जर सिफत केर जो फेल फेल केरा बाकी अलाए केरु चवंदो हरफ नदा केरा हरफ नदा हरफ जर हरफ नदा गुण या गुण गुण आवा गुण सिफत ज़मीर सिफ़त जी माना तारीफ़ तू हे न उस्ताद काॾे चवंदो रस्ता हमवार थींदा आहिनि तू मां न न जे करे इनखे तू माइंड न कर अरे बाबा न ओड़ी महिल जेका थी गुज़री न हाणे उस्ताद जी यादि नहीं कयो उस्ताद जी ॻाल्हि बर्गर बर्गर उनके खारा जो छो खारायांसि खटमटा न मांखे गिले मरे हिन ॻाल्हि जो मूंखे नथो वणे न इहो नथो वणे तू छा थो चाहे तू पंहिंजे ॿुधाए उस्ताद जी कुर्सी कीअं उस्ताद हाँ साईं पोइ अरे वो भी जो कुछ चवई तो वना साईं वरी हथन में वञे कलाम ॿुधाए हिन करे खां बग़ैर तो ॻाल्हाए भली ॻाल्हाए नंढड़ो आहे ओ बा आख़िर में जेको वक़्तु ईंदो न त हे पोइ सीरियस न थी सघंदो पोइ इहे सभिनी जा ईअं ये तुंहिंजो ख्याल आहे न साईं हा मां जेका बि ॻाल्हि कंदुसि इनशाला तव्हां लिखी छॾियो हिते तुंहिंजी ॻाल्हि सिधी थी कहिड़ी जेका ॻाल्हि कई कल्ह पेशन ब्लड प्रेशर हाई न आहे सम्झा बि सभु थो न न न न न हे त मां सोचे हीअं वेठो हुउसि तोखे जो मां उन्हाणे चयो त मां जेको तूं परेशान आहे त इहे परेशानियूं तूं न खणो छो त प्रोग्राम जी सिचुएशन चेंज थी वेंदी आहे केॾी महिल जेको बि प्रोग्राम थियो कल्ह ॾिसो सही त ॻायो हाणे चङो हिन ते साड़ थो करे सलीम कुंबर ॻायो सलीम कुंबर ॻायो उन ते करणु घुरिजे छो उन 15 मिंट वरता ॻाल्हि हा पोइ तव्हां हुनखे चयो हैंड ब्रेक करायो न मां मुंहिंजी नेट बिजली घटि भगवान पता उन बिठा दे बाबा असां हो वरी जेको आहे जो केरा अधु कलाक ॻाल्हाई शेरो शाइरी अधु कलाक छो वारो हो न शाइरी जो वैसा वारो नो सोरी ने तो करे मारो को नात पड़ी ना तू गाणो थी एनो खबर है नात पड़ी ना दिया ओ मां को न कनो हेलो की है ना जा तू और भरे रखा दे हम बीठो मिसाल में ही हो ना हिकिड़ी ॻाल्हि आहे सॼो हिकिड़े पासे तवारी नात जेका आहिनि यार कमाल मां अपन डाला के संभाले मां जो मां के ना केडी तारीफ थी थी चाय में घुरा मुंगरा मुंगरा न बाबा न कुछ भी न भला मुंगरा मुंगरा बटे मुंगेरी घुरा तव्हां जो प्रोग्राम हेॾो सुठो आहे त माना तव्हां घुरायो न मां तव्हां जे प्रोग्राम जे करे माना पंहिंजो ई हो असांजो प्रोग्राम आहे न असांजो अब आदमी धीरे पे बैठा थी असां तो आगे मजदूर हो गया लुंडा मां सूटा वठी आयो हो माए ऑर्गेनाइजर बई बैठा थी मुंगरा घुरा सघंदा ये तो बाबा ऑर्गेनाइजर भाई नहीं मुंगरा तू भी बाप सेक्रेटरी है बुधी ना वो मुझी ड्यूटी हुई वो ड्यूटी जाजी हुई असां काम मुझे लगाई मुबारक के नवा लिख रहा आयो तव्हां शेर मुबारक हा हिकिड़ी ई कहेगा न हाँ बा हा तो अल्लाह तव्हां ख़ुशि रखे तव्हां मानी खाई आयो हाणे न सुबुह सुबुह खाधी मंझंदि खाधी मंझंदि खाधी हो घणी खाधी हो छा गंज खाधो एतिरी न खाईंदासीं न ॿुधायो न हुकुम कयो न छो बसि हाणे सम्झो न मुबारक छाजी ॾिनई मुबारक माना जेको राति सॼो प्रोग्राम असांजे दोस्त तव्हांजे दोस्तनि जो थियो आमीन आमीन कहिड़ो सॼो प्रोग्राम वाह बाजा वाह ज़बरदस्त हाणे हिन ते पंहिंजो इहो सॼो आवाज़ बि ईअं रखंदे या म्यूज़िक थींदी म्यूज़िक थींदी हा पोइ अदा मद लाइ छा छा थियो आहे तूं उहो वेची न न न उहो नहीं वेंदो उहो कटे करे उहो कटिजे थो न उहो थोरो इहो कटिजांसि कटिजे थो उहो कटिजे थो न हा भाड़ो कटे उहो भाड़ो कटिजा ज़री बि न हुजे उहा न हुजे पूरी ॻाल्हि काॾे
हले हले मुझे पता हिन केॾो सुठो ॻाईंदो आहे कल्ह मज़ो टके जो हिकु माण्हू सुठो माण्हू करे हूअं पंहिंजे मुंहं सां वेहो था त माना मथो खाई था वञो मथो खाई था वञो ऐं जॾहिं स्टेज ते माइक थी मिले वञे अलाए चुप था थी वञो न त केॾी महिल मां ॻायो अॻिले साल जो प्रोग्राम कल्ह प्रोग्राम नथो कयो मां खड़ो कयो कुझु बि न बाबा मां न हुअमि तॾहिं चयो मां चङो थियो न वरी साईं खे बि को ॿुधाए सुर त को वारो त को दिमाग़ खुले मां बि कोन हुअमि न अॻु तो छा पुछो आहे न ॿियो त रुस्तार वीडियो जो भरे चयोसि थोरो रंग त हुजे न वीडियो में वञी वञी फिज खाधो ॿेड़ीअ में पलाणो कोरो उस्ताद हाणे मुंहं में खई वेठो आहे त चऊं छा हाणे कुझु त ॻाल्हायूं न दोस्तार हाँ बिल्कुलु हा सही उस्ताद मां नौकर मुंहिंजो उस्ताद आहे क़ाबिल एतिराम मां अॼु जेको मां आहियां उस्ताद आहे इन जी मोहबतूं इन जो प्यार आहे ऐं अलाह अञा साईं उस्ताद खे वॾी ज़िंदगी ॾियो हमेशह आबाद हूंदो हीउ क़ाबिल एतिराम मुहतरम जनाब मुंहिंजो उस्ताद न्याज़ शेख साहिबु जेको पथर दुनिया में होटल वारो ऐं दर्दनि जे दरिया में निज़ाम नांग ॿियो वरी उन टाइम में मश्करनि वारे देग दुनिया जी अलाए कहिड़ो हुओ हुन में नाला ॿियो ख़ैर आहे उस्ताद ख़ुशि ख़ैर ख़ैर तव्हां पुछायो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह हे असांजे अब्दुल सत्तार मजू लाड़ तमामु बहितरीन सिंध जो माया नास अदाकार आहे जंहिं सां असांजी कचहरी पई थी थिए मौला ख़ुशि कंदुसि मौला सलामत रखंदुसि साईं सिफ़त अली शाह असांजो तमामु बहितरीन गुलूकार बि आहे मोहम्मद रफ़ी जेको इंडिया वारो हो मरहूम उनजो शागिर्द माना पंहिंजी जीअर हिनखे सिख्या न ॾिनई मरियो पोइ हिन माना कब्ज़ो कयो शागिर्द साईं सतार अली शाह बादशाह जो बाक़ी कापी हो साईं सतार मुंहं ते साईं सतार जो अलाह साईं जन्नत में जाईंदो जीअर हो त मिलंदासीं हाणे पाण में जाऊं केॾो ॾिसो यकीन करे ॾिसो हुया बि रिश्तेदार ये असांजो मुहतरम बहितरीन अदाकार आर्टिस्ट आशिक अली दायो साहब तमामु बहितरीन आहे महिरबानी तव्हां असांजी मोहबतनि भरी कचहरी पंहिंजे मोबाइल में रिकॉर्ड करे असांखे सेफ कयो ऐं मां इहो बि प्रसंग ॿुधाईंदो रहा त जॾहिं मूं लाड़काणे में मां आयो हुउमि त पहिरीं मुंहिंजी जेके लाड़काणे में तरफ़ जेका मां जॉइन कई हुआ इम्तियाज़ न्याज़ शेख जी हुई गोल्डन स्टार 1995 इम्तियाज़ वियो कई हुई पर हिकिड़ी इतफ़ाक़ न करे सघियासीं पर मुनवर वियो वेठो जे करे पर हाणे त वरी गॾु आहियूं उस्ताद जा शफ़क़त भरिया हथ असांजे मथां आहिनि ऐं अहिड़ी संगत अहिड़ी गैदरिंग आहे रोज़ जी बुनियाद ते असांजे ख़ुशनसीबी आहे अलाह ताला असांखे एॾो इदारो ॾेई छॾियो आहे जंहिंमें असां पंहिंजो सुठो वक़्तु गुज़ारे था पियूं वॾी महिरबानी आशिक अली हीअ असांजो सिंध जो माया नास तमामु नाले वारो डायरेक्टर राइटर एक्टर ऐं तमामु बहितरीन शख़्सियत इंसान जंहिंजी रिहाण हुई तमामु अली रोशन शेख साहब ऐं जंहिंखे असां गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे प्यार जा ॿ टे लफ़्ज़ असांखे ॿुधाए कुर्बा उस्ताद न्याज़ अस्सलाम वालेकुम दोस्तों पंहिंजी रिहाण जे हवाले सां मां पंहिंजे सभिनी दोस्तनि जो जेके ॿाहिरां कई आया लाड़काणे जा आर्टिस्ट दोस्त सभिनी जो इंतिहाई वॾो थोराइतो आहियां जो हुननि मूंखे इंतिहाई मान ॾिनो आहे वॾी इज़त ॾिनी आहे सभिनी जा लख थोरा अहसान वॾी महिरबानी इहा असांजो फ़िदा हुसैन मलाणो साहब जेको तमामु बहितरीन शख़्सियत आहे ऐं आर्टिस्टनि जो हमदर्द आहे एवॉर्ड या दोस्तनि खे ॾियण वारो आहे साईं छा हाल आहे साईं फ़िदा हुसैन ख़ुशि लॻा पिया तबियत सही अथव कीअं था भाइयों तव्हां राति अली रोशन साहब जी रिहाण हुई तमामु ज़बरदस्त रिहाण हुई ऐं जेके दोस्त आया सभु शरीक थिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आया सॼी सिंध मतिलबु हा सॼी सिंध मां आया मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ऐं मां लाड़काणे में त घटि प्रोग्राम अटेंड कया आहिनि छो त तक़रीबन आउं कराची में रहियो आहियां पर राति वारे प्रोग्राम तमामु घणी ख़ुशी ॾिनी ऐं मूंखे ईअं महसूसु थियो ऐं मूंखे पुराणा लाड़काणे जा सीनियर जेके असांजा लीजेंड्स आहिनि मूंखे राति उहे यादि अची विया ऐं अली रोशन शेख साहब खे जेकॾहिं ॾिसजे त उन्हनि जी सिफ़्त में बीठो आहे हिन वक़्तु बिल्कुलु ऐं जिते असांजो उस्ताद ताज शेख हुयो मुमताज़ अबू हुयो इमदाद सुमरू साहब हुया या जानी बलोच या खोड़ सारा कलंदर बश कल्लू ऐं जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि चवां जेकॾहिं हिन दोस्त खे ऐं असांजे नौजवान हिन वक़्तु राइटर बि आहे डायरेक्टर बि आहिनि
ऐं तमामु सुठा मतिलबु एक्टर बि आहिनि जिन पंहिंजी लाइफ मुंहिंजे ख़्याल में काफ़ी ॾिनी आहे हिन फील्ड खे अञा ॾींदो असांखे तमामु घणियूं हिन में उमेदूं आहिनि इंशाअल्लाह। ऐं इंशाअल्लाह हिन लाइ असांजी दिलि में बि तमामु घणी इज़त आहे हमेशह रहंदी ऐं असांजी दुआऊं हिन सां गॾु हूंदियूं।